हेडलाइन न्यूज़ जो सिंध के सलाम। अली अकबर सोलंकी के आवाज़ से दानियाल सोलंकी की रिपोर्ट मुताबिक पोरियत मज़ामत यूनियन काउंसिल झंडो नारेजानी तालका हैदराबाद पारा यूसी नारेजानी के सभी गोठन के बुनियादी तरक्याती मसलन के हल लाए ओल्ड कैंपस का हैदराबाद प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैली की अगवानी पोरियत मज़ामत के मरकज़ी अगवानन कामरेड मसरूर शाह, कामरेड निसार लिगारी, कामरेड दानिश गोपांग, कामरेड शाइना लिगारी, कामरेड मीर एजाज छलगली, कामरेड इम्तियाज अली छलगली, कामरेड सलमान जखरो, अमजद अली छलगली, कुर्बान आलमानी, राशिद छलगली, हामिद आलमानी, कामरेड रोशन लिगारी, रज़ा अब्बास लिगारी, कामरेड नरेश बेराम, मुख्तार मंगसी ऐं ॿियनि कई। का शइ न आहे। असां दाव करे करे बीठा आहियूं। असांजो चेयरमैन, असांजा MPA, असांजा MNA नाहिल थी चुका आहिनि। अॼु ही रैली आहे। ही रैली उन्हनि लाइ आहे ही गरीब जा हक़ खाए वेठा आहिनि। असां अपील कंदासीं, असां मुतालबो कंदासीं हितां जा बाबा ही नाहिल MNA, ही नाहिल MPA ये असांजा हक़ खाए वेठा आहिनि। असांजो पाणी कोन्हे, जेको पाणी 10 साल थिया आहिनि पाणी न आहे मिलियो असांखे, तइलीम न आहे मिली असांखे। असांजो गैस जेको मंज़ूर थियल आहे, असांजो गैस मंज़ूर थियल आहे, जेको गैस अञा ताईं न आहे मिलियो। आवाम निकिती आहे यूसी नारेजानी जी ऐं उहे पंहिंजा बुनियादी मसला हल करण लाइ अॼु असां सां गॾु निकिता आहिनि, रोडनि ते आया आहिनि, जंहिंमें काफ़ी औरतुनि जो तादाद बि आहे, मर्द बि आहिनि ऐं उहे सभु पंहिंजा बुनियादी मसला हिते ॿुधाइण आया आहिनि प्रेस क्लब ते। जेको असां हक़ रखूं था, असां वटि राइट आहे त असां पंहिंजा बुनियादी मसला प्रेस क्लब जे अॻियां अची ॿुधायूं। जेके असांजा हिते MNA MPAs आहिनि, जेके सिलेक्टेड आहिनि PP जे तरफ़ां, उन्हनि असांखे का बि मुयसरु सहूलियत कान्हे ॾिनी ऐं 2017 खां ॻोठ गुलशन छलगरी में जेकी डिस्पेंसरी ठहियल आहे उहा अञा ताईं बहाल न आहे कई वई, उनमें को अमलो न आहे आयो वियो। उहा ईअं ई अहिड़ी हालत में पई आहे, अञा ताईं जो को बि कमु स्टार्ट न आहे कयो वियो। असां अपील था करियूं त असांजा उहे सभु बुनियादी मसला जेके हल कराया वञनि, पाणी जो मसलो, गैस जो मसलो, बिजली जो मसलो, उहे सभु मसला असांजा जेके असां राइट रखूं था उहे असांजा हल कराया वञनि। ये असांजो जेको एहतजाज आहे पोरियत मज़ामत यूसी नारेजानी जे तरफ़ां आहे। यूसी नारेजानी जा जेके बुनियादी मसला आहिनि उन में गैस, बिजली, पाणी, रोड ऐं ख़ासि तौर ते पाणी। 1 करोड़ रुपए जी जेका बजट सां यूसी नारेजानीअ में 2010 में वाटर सप्लाई लाइन ठही हुई, उहे डैम अञा ताईं ठहिया पिया आहिनि, टंकी ठही पिया, पूरो प्लान ठहियो पियो आहे, पर हक़ में हुकुमरान जेके आहिनि उन्हनि खे एतिरी ज़रूरत न थी त उहे पाणी हलाइनि। तव्हां पूरे तालके में वञो त तालके जो पाणी जेको झर जो आहे उहो खारो थी वियो हलियो, सेंकरे मिलियल पाणी जेको आहे ज़हर वारो पाणी माण्हू वापराइनि पिया, उन में कई बीमारियूं थियनि पियूं। इलेक्शन अचे थी त जेके आहिनि असांजा पीपल आहे, लीगल आहे, जेके बि अची हिते पुॼनि था फटका ॿधे त बाबा असां तव्हांजा मसला हल कंदासीं। 72 साल थी विया आहिनि पाकिस्तान ठहे के अञा ताईं जेके हुकुमरान पाणी पीअण जो नथा ॾेई सघनि त असांखे छा ॾींदा। इन करे पोरियत मज़ामत स्पेशल इहा माना सॼी सिंध लाइ यूसी लेवल ते जेके बि बुनियादी मसला आहिनि उन्हनि लाइ इहो तहरीक हलाई आहे। हैदराबाद में यूसी नारेजानी खां असां स्टार्ट वठूं पिया, उन जे बुनियादी मसलनि ते असां कमु कयूं पिया ऐं असां मुतालबो कयूं था DC हैदराबाद खां ऐं वज़ीर आला सिंध खां फिलफौरन यूसी नारेजानीअ जो पाणी बहाल कयो वञे ऐं जेके बि ॻोठ आहिनि उन्हनि जा गैस जेके आहिनि उन्हनि जा उहे ॾिना वञनि ऐं टुटल रस्ता आहिनि उहे ठाराया वञनि। स्कूल जेके ज़बून आहिनि उहे ॾिना वञनि, जिते मास्तर कोन्हनि उते मास्तर ॾिना वञनि। जेकॾहिं तव्हां बुनियादी मसला हल नथा कयो त तव्हांजो को बि हक़ न आहे, तव्हां वोट वठणु अचो। असां वरी बि आला अख़्तियारनि खां मुतालबो था कयूं, जेकॾहिं इहो कमु न थियो असांजो त असां तहरीक जो दाइरो वधाईंदासीं। ही मुज़ाहिरो पोरियत मज़ामत यूसी नारेजानी ऐं तालका बेराड़ी हैदराबाद मुनज़िम कयो आहे। हिन मुज़ाहिरे जो बुनियादी मुतालबो जेके असांजा हैदराबाद बेराड़ी जा बुनियादी सहूलियाती ऐं तरक़ियाती मसला आहिनि उन हवाले सां ही एहतजाज आहे ऐं असां सम्झूं था त तालको बेराड़ी मदनियात जे हवाले सां बि तमामु घणो रिच इलाइक़ो आहे। हैदराबाद जो मरकज़ शहर, ॿियो नंबर शहर सिंध जो आहे, उन में अॼु ॾींहं ताईं तालके बेराड़ी में गैस मौजूदु न आहे। सिहत ऐं तालीम जा जेके मरकज़ आहिनि उहे डिसफंक्शनल आहिनि। इन सभिनी जेके मसलनि ते असां पोरियत मज़ामत हिकिड़ी जदोजहद शुरू कई आहे ऐं उन जदोजहद जो जेको पहिरियों अॼु मुज़ाहिरो आहे उहो यूसी नारेजानी जे तरफ़ां ॻोठाणनि जे तरफ़ां मुनज़िम कयो आहे।